मटेरी मां ख़बर ईंदड़ मटेरी शहर जे पीर नूर शाह कॉलोनी मां कुछ ॾींहं पहिरियां मुबैना तौर अगवा ॼाणल नारी किरण समूह जे अगवा जो केस मटेरी थाणे ते संदसि पीउ रियाज़ समूह उर्फ गुडू कासाई जे फरियाद ते ज़ीशान शेख ऐं दोस्त अली शेख ते दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें फरियादी ॼाणायो आहे त मुंहिंजी धीउ ऐं मुंहिंजी ज़ाल दवा वठण लाइ जीअं ई घर खां निकितियूं त घर ॿाहिरां बीठल सिल्वर कलर जी कार में ज़ीशान शेख मुंहिंजी धीउ किरण समूह खे ॿांह मां झले ज़बरदस्ती कार में विहारियो, जॾहिं त मुंहिंजी ज़ाल पारां मज़ामत करण ते कार में सवार ॿिए हमरा दोस्त अली शेख मुंहिंजी ज़ाल ज़ुबैदा खे धिको ॾिनो, जंहिं ते मुंहिंजी ज़ाल ज़मीन ते किरी पई, जंहिं बाद ॿई ॼणा मुंहिंजी धीउ खे खणी कार में सवार थी फरार थी विया। ॿिए पासे केस में नामज़द थियल ॿिन्ही पीउ ऐं पुट मुक़ामी अदालत में गिरफ़्तारी खां अॻु वरी ज़मानत कराए वरिती आहे। वाज़े रहे त मुबैना अगवा ॼाणल नारी गुज़िरियल ॾींहुं सोशल मीडिया ते हिकु वीडियो बयान जारी कयो हो, जंहिं में हिन पंहिंजे माउ पीउ खे चयो त इहे परेशान न थियनि, मूं शादी करे छॾी आहे ऐं मां मुड़ुस सां ख़ुशि आहियां। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।